नवदेरो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल नौजवान जो मढ़ पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। मेहर शेख जो लाश नवदेरो अस्पताल में संदसि अबाणी ॻोठ हिम्मत शेख मुंतकिल कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त मेह चोरी तां नारेजा ऐं शेख बिरादरी जी धुरियुनि सां 5 वरहनि खां तकरार हलंदड़ आहे। अली शेख, कुर्बान, दरबान समेत 8 हथियारबंदनि घर ते हमलो करे मेहर शेख खे क़त्ल कयो आहे। नवदेरो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल नौजवान जो मढ़ पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहे हिन मामले? गुज़रियल राति हथियारबंदनि ॻोठ हिम्मत शेख में घर अंदर फायरिंग करे घर धणी मेहर शेख के कत्ल कयो हुयो, जंहिंजो लाश नवदेरो पोस्टमार्टम अस्पताल में पोस्टमार्टम करण बैदि वारस ॻोठ खणाए विया आहिनि। अस्पताल में मौजूद मक़तूल जे चाचे तैमूर शेख ॿुधायो त 5 वरह अॻु असांजो नारेजन ऐं शेख बिरादरीअ जे माण्हुनि सां मेह जे चोरी वारे मामले तां तकरार शुरू थियो हुयो, जंहिंमें असांजा 2 ॼणा अॻु बि क़त्ल थी चुका आहिनि। जॾहिं त SHO केठी मुमताज़ राब्तो करण ते ॿुधायो त ये जेका हद आहे इहा खैरपुर ज़िले जे बराती जतोई थाणे जी हद आहे, जंहिं ते ही वाक़ियो थियो आहे। इन वक़्त ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे, न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। जॾहिं त ॻोठ में इहे चोॿोल पिणु हली रहिया आहिनि त वाक़ियो खैरपुर जे कचे में कुझु वक़्तु अॻु 6 धाड़ेल जेके मारिजी विया हुआ उन जे पलांद में पेश आयो आहे। जी ठीकु आहे नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।